कराची में 2 ॾींहनि खां गुम थियल सिंधरी वासी नौजवान जो लाश हथायो आहे। मज़दूरी लाइ आयल 20 वरनि जे गमशाद बिरोही जो लाश ईडी सेंटर में मिलियो आहे। गमशाद 12 ॾींहं अॻु फ़ोन करे तबियत ख़राब करण जो चयो हो। इहो चवणु आहे संदसि वारसनि जो। अॼु नौजवान जो लाश मिलियो आहे। संदसि सीने में धकु लॻल आहे। वाती ख़बर पहुचायूं पिया कराची मां, जिते 2 ॾींहं अॻु गुम थियल सिंधरी वासी नौजवान जो लाश हथायो आहे। मज़दूरी लाइ आयल 20 वरनि जे गमशाद बिरोही जो लाश ईडी सेंटर में मिलियो आहे। तफ़सील मालूम कयूं था। असद शहर लाइन ते मौजूद आहे। जी असद, छा तफ़सील आहिनि? ॿुधाईंदो हलां त हीअ कराचीअ में पोरियो करण वियल सिंधड़ी वासी गमशाद बिरोही जेको हुते गुज़रियल ॾींहुं हू 2 ॾींहं अॻु में गुम थी वियो। हुनजा वारस जेके आहे हिते परेशान आहे ऐं उन खां पोइ हुनजो जेको आहे सो लाश जेको आहे सो उहो गुज़रियो आहे त एडी सेंटर तां हथायो आहे। हुननि जो इहो ई चवणु हो त हीउ लालू खेत खां ॻोठ तरफ़ वञी रहियो, मगर ॻोठ न पहुची सघियो ऐं हुनजो जेको आहे सो सीने में धकु लॻल लाश मिलियो आहे। जेको लाश वारस हींअर ॻोठ खण आया आहिनि ऐं वारसनि में सख़्तु परेशानी आहे त असांजो पोरियो पुटु जेको आहे सो उहो कमाइण वियो हो, बजाए हुतां कमाए ऐं कुझु घर जो गाॾो हलाया, मगर कराचीअ मां हुनजो लाश आयो आहे ऐं हू घर लाश पहुचण बाद घर में कोराम मची वियो आहे। वारसनि पारां इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो आहे। ठीकु आहे असद, वरी महिरबानी हिन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।